अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, हारूशा बरसा गोट फजल मोहम्मद सियाल जे रिवासण मसमात परवीन सियाल नेशनल प्रेस क्लब पहुंची मीडिया के बताया तो मुझो पी अब्दुल अलीम सियाल ऐं वालदा आमनत मूसा वडो ज़ुल्म कयो आहे। मां हैदराबाद पंहिंजे मुड़स अली वारिस सियाल सां गॾु रहंदी हुअसि। माइटनि मूंखे फ़ोन करे चयो त अच असां सां मिली वञ। जॾहिं मां हुननि सां मिलण आयसि त हुननि ज़ोरीअ मुंहिंजो निकाह सदोरो सियाल सां कराए छॾियो। जॾहिं मुंहिंजो मुड़स अली मूंखे वठण आयो त मुंहिंजे माइटनि हुनखे तशदुद करे डोड़ाए छॾियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फर तगड़ मौजूद हुन चयो त मुंहिंजा ॿार ऐं मां वज वठी प्रेस क्लब पहुता आहियूं। मां पंहिंजे पहिरें मुड़स सां ऐं ॿारनि सां गॾु रहणु चाहियां थी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज़ खे अपील थी कयां त मूंसां इंसाफ़ करे पंहिंजे पहिरें मुड़स ॾे पहुचाइनि। मूंखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार मुंहिंजा माइट हूंदा। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन TV।